सिंध हाई कोर्ट मीरपुर ख़ास बेंच खदीजा रहमू वारे केस में नामज़द बिन जवाबदारनि जी ज़मानत रद्द करे छॾी। पुलिस एक जवाबदार के गिरफ्तार करे वरितो आहे। इन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि तालिब शेयर। जी तालिब, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उमरकोट जी रिवायतुनि खदीजा रहमू वारे केस में नामज़द ॿिनि जवाबदारनि जी हाई कोर्ट सर्किट बेंच मीरपुर ख़ास पारां ज़मानत रद्द करे हिकु जवाबदार मौला बख्श हालेपुट खे गिरफ़्तार कयो वियो आहे। कोर्ट पारां SSP उमरकोट खे पिणु तलब कयो आहे, जंहिंमें केस में कलम 354A ख़तम करण ते पुलिस पिणु SSP ते कावड़ जो इज़हार कयो ऐं अदालत में मुतासिर नारी खदीजा रहमू ऐं संदसि अमर पिणु पेश थी। उन मौक़े ते फरियादी धुर जे वकील परशोत्तम खत्री ॿुधायो त तक़रीबन 2 महीना अॻु जवाबदार रोशन मौला बख्श हालेपुटो ऐं ॿियनि पारां खदीजा जे घर ते कार करे घर खे ख़ाली करण जे सिलसिले में सख़्तु तशदुद निशानो बणायो ऐं संदसि कपिड़ा फाड़े लीड़ू कया विया, जंहिंजो केस उमरकोट थाणे ते दाख़िल कयो ऐं जंहिंमें 2 जवाबदार मौला बख्श हालेपुट ऐं रोशन जी ज़मानत ॿुधणी थी, जिते मौला बख्श हालेपुटो पेश थियो, जॾहिं त रोशन अञा ताईं रूपोशाही ऐं ज़मानत रद्द थियण जे ते मौला बख्श हालेपुटो खे गिरफ़्तार कयो वियो। जी तालिब शेयर, महिरबानी अवां जी।